ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फिरोज़ खां। मिठियानी जे भरिसां ॻोठु हाजी हाजन ॿोट जे रहवासियुनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त बाअसर माण्हू खेनि संदनि ज़मीन ते घर ठाहिण जी इजाज़त न ॾेई रहिया आहिनि ऐं खेनि मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। नूर सन बरफत, महबूब बरफत, नूराल यूनिस बरफत, बसरा असलम ऐं ॿियनि मीडिया आॾो एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त हू केतिरनि ई सालनि खां हिते आबाद आहिनि ऐं उहे घर रही पिया आहिनि। जॾहिं त हुननि घरनि जी अॾावत शुरू कई त बाअसर माण्हुनि शाहनवाज़ भुट्ट, यार मोहम्मद भुट्ट, जावेद एजाज़, मीर नवाज़ हाजी भुट्ट ऐं ॿियनि घरनि जी अॾावत बंदि करे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। हुननि चयो त इलाइक़े जे मुअज़्ज़िन ख़ासि तौरु फयाज़ अहमद भुट्ट बाअसर माण्हुनि खे बि चयो त ज़मीन ते असांजो हक़ु आहे, उन करे असांखे घर ठाहिण खां न रोकियो वञे, पर उन बावजूदि हू मुसलसल असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। चीफ जस्टिस पाकिस्तान सेशन जज नौशरो फिरोज़, IG सिंध SSP नौशरो फिरोज़ खां तहफ़्फ़ुज़ फराहम करण जी अपील कई आहे।